أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم الله لا إله إلا هو الحي القيوم نزل عليك الكتاب بالحق مصدقا لما بين يديه وأنزل التوراة والإنجيل من قبل هدى للناس وأنزل الفرقان إن الذين كفروا بآيات الله لهم عذاب شديد والله عزيز ذو انتقام إن الله لا يخفى عليه شيء في الأرض ولا في السماء هو الذي يصوركم في الأرحام كيف يشاء لا إله إلا هو العزيز الحكيم هو الذي أنزل عليك الكتاب منه آيات محكمات هن أم الكتاب وأخر متشابهات فأما الذين في قلوبهم زيغ فيتبعون ما تشابه منه ابتغاء الفتنة وابتغاء تأويله وما يعلم تأويله إلا الله والراسخون في العلم يقولون آمنا به كل من عند ربنا وما يذكر إلا أولو الألباب ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب ربنا إنك جامع الناس ليوم لا ريب فيه إن الله لا يخلف الميعاد صدق الله العظيم حروف मुक़त्तियात अल्लाहु आलम बिमुरादिही इन्हनि जे माना बारी ताला खे मालूम आहे। अल्लाह साईं माबूद आहे, नाहे कोई भी इलाह मगर इहो, ज़िंदा आहे, कायम आहे। नाज़िल कई तो ते किताब के हक़ सां जेको तस्दीक कंदड़ आहे उन जे लाइ जो इन जे आॾो आहे ऐं नाज़िल फरमाई तौरात के इंजील के पहिरियों हिदायत आहिनि माण्हुनि जे लाइ ऐं नाज़िल फरमाई फ़ुरक़ान यानी क़ुरान मजीद के जेको फ़र्क़ु कंदड़ आहे। बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो अल्लाह जे आयतुनि जो इन्हनि जे लाइ आहे अज़ाब सख़्त। अल्लाह ताला ज़बरदस्त गालिब इंतिकाम वारो आहे। बेशक अल्लाह ताला नथी मख्फ़ी ते नी ते का बि शइ नथी लिखे नी ते का बि शइ ज़मीन में न कि आसमान में। इहा उहा ज़ात आहे जो तस्वीर ॾे थी तव्हांखे, शक्ल बणाए थी तव्हांजी माँ जे रहमन में, बच्चे दाणियुनि में जीअं जो चाहे थो। नाहे कोई भी माबूद मगर इहो, ज़बरदस्त हिकमत वारो आहे। इहा उहा ज़ात आहे जा नाज़िल कयो तो ते किताब, इन्हीअ मां कुझु आयतूं मुहकमात आहिनि जेको इहे असुल किताब आहिनि ऐं ॿियूं आयतूं मुतशाबिहात आहिनि। पोइ बाक़ी उहे माण्हू जो इन्हनि जे दिलनि में आहे लाड़ो, पोइ कढ लॻनि था उन्हनि आयात जे जेके मुतशाबिहात आहिनि इन्हीअ खां फितने जे तलब करण जे लाइ ऐं उन जे तअवील जे तलब करण जे लाइ। नथो ॼाणे उन जी माना खे मगर अल्लाह ऐं मज़बूत थींदड़ इल्म में चवनि था त ईमान आंदो आहे असां इन्हीअ ते। समूरे जो समूरो अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं नथा नसीहत हासिल कनि मगर अकुल वारा। ए रब असांजा न लाड़ तूं असांजे दिलनि खे बाद उन जे जो हिदायत ॾिनी तूं असांखे ऐं ॾे तूं असांजे लाइ पाण वटूं रहमत, हिबो कर तूं असांजे लाइ पाण वटूं रहमत। बेशक तूं हिबो करे ॾींदड़ आहीं, तोहफ़ो करे ॾींदड़ आहीं, अता करे ॾींदड़ आहीं। ए रब असांजा बेशक तूं गॾु कंदड़ आहीं माण्हुनि खे अहिड़े ॾींहं जो नाहे शक इन्हीअ में। बेशक अल्लाह ताला
न तो मुखालिफ़त फ़रमाए वाइदे जी या मुक़र्रर वक़्त जी। सूरह आल इमरान उन जो पहिरियों रुकू, तिलका रुसुल सिपारे 3 जो 9 रुकू, आयत नंबर 1 खां वठी करे आयत नंबर 9 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर पहिरियुनि आयतुनि में पहिरियों लफ़्ज़ आहे अलिफ लाम मीम। अहिड़े क़िस्म जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि इन्हनि खे चइबो आहे हुरूफ़ मुक़त्तआत। इन्हनि जी माना अल्लाह खे ख़बर आहे, बाक़ी कंहिंखे ख़बर कोन्हे का। उन खां पोइ मुसलसल अल्लाह ताला 5 आयतुनि में पंहिंजी वहदानियत बयान फ़रमाई आहे, पंहिंजी कुदरत कामिला, पंहिंजी औसाफ़ हमीदा ऐं जमीला बयान फ़रमायूं। अल्लाह ई माबूद आहे, ॿियो कोई माबूद न आहे, छो त ज़िंदगी वारी सिफ़त अल्लाह खां सवा कंहिं में बि कोन्हे का। हमेशा कोई ज़िंदा हुजे इहा अल्लाह जी ज़ात आहे, बाक़ी कुल काइनात में पूरी दुनिया में का बि अहिड़ी हस्ती कोन्हे जंहिं ते मौत न अचे अल्लाह जी ज़ात खां सवा। अल क़य्यूम जेका हमेशा क़ाइम आहे, बाक़ी दुनिया जे पूरे निज़ाम में नुक़्स आहे, अल्लाह जी ज़ात नुक़्स खां पाक आहे, हमेशा क़ाइम आहे। उन खां बाद में अल्लाह ताला कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद जे हक़ानियत ऐं उन जे नुज़ूल जो बयान फ़रमायो त जेको तोते न कलाम मुक़द्दस नाज़िल कयो वियो आहे इहो बरहक़ा सचो आहे, अॻियनि किताबनि जी तस्दीक़ करण वारो किताब आहे। अल्लाह तौरात के भी नाज़िल फ़रमायो, इंजील के भी नाज़िल फ़रमायो। इन्हनि समूरनि किताबनि में माण्हुनि जे लाइ हिदायत आहे ऐं ही क़ुरान मुक़द्दस इहो फ़र्क़ु करण वारो किताब आहे हक़ में बातिल में, हलाल में हराम में, ग़लति में सही में। बाक़ी जेके माण्हू कुफ़र था कनि इन्हनि खे सख़्तु अज़ाब जो मुंहुं ॾियणो पवंदो, छो त अल्लाह जी सिफ़त इहा बि आहे अज़ीज़। अज़ीब अहिड़े ग़ालिब खे चइबो आहे जंहिं खां मथे कोई ग़ालिब थी न सघे। ज़ू इंतिकाम, अल्लाह जी सिफ़त इंतिकाम वारो बि आहे। जॾहिं अल्लाह इंतिकाम वठंदो आहे पोइ दुनिया जी का बि ताक़त बचाए न सघंदी आहे। ऐं अल्लाह ताला ते का बि शइ न ज़मीन में मख़फ़ी आहे न कि आसमान में मख़फ़ी आहे, का बि शइ कुल काइनात में ख़ालिक़ काइनात खां लिकल कोन्हे का। अॻिते अल्लाह ताला इंसान जी तख़लीक़ जो तज़किरो फ़रमायो त अल्लाह जी ज़ात आहे जेका तव्हांजी शक्ल थी ठाहे अम्मा जे रहम में, माँ जे रहम में, माँ जे पेट में। इते दुनिया में कोई दुनिया जी का ताक़त तव्हांजी शक्ल, का तस्वीर, को नमूनो, को रंग इहा ईजाद करण वारी न आहे, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। इन्ही में ई रब सां कोई शरीक कोन्हे त पोइ उन जहिड़ो माबूद कीअं थो थी सघे। कैफ़ यशा, जीअं चाहे थो, कंहिंखे मर्द, कंहिंखे औरत, कंहिंखे कहिड़ो रंग, कंहिंखे कहिड़ो रंग। तस्वीर साज़ी ला इलाह, इन्ही तस्वीर साज़ी में भी, इन्ही शक्ल में भी कोई माबूद न आहे, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे। अल अज़ीज़ इहो ॾाढो आहे, ग़ालिब आहे, इन्ही खां मथे कोई ग़ालिब थियण वारो मुमकिन ई न आहे। अल हकीम, उन जूं पंहिंजूं हिकमतूं आहिनि। तेसिताणी अल्लाह ताला जे वहदानियत, अल्लाह ताला जे सिफ़ात, क़ुरान जे सचाई, अॻियनि किताबनि तौरात ऐं इंजील जे हिदायत जो सरचश्मो हुजण जो बयान हो। हाणे आख़िरी आयतुनि में अल्लाह ताला कुझु अहम बयान फ़रमायो त जेको तो ते किताब मुक़द्दस नाज़िल कयोसीं इन में आयतूं 2 तरहनि जूं आहिनि। हिकिड़ियूं आयतूं आहिनि मुहकमात चइबो आहे उन्हनि खे, ॿियूं आयतूं आहिनि मुतशाबिहात। मुहकमात छा खे चइबो आहे, मुतशाबिहात छा खे चइबो आहे? मुहकमात अहिड़नि आयतुनि खे चइबो आहे जंहिंजी मुराद अहिड़े माण्हू ते बिल्कुलु ज़ाहिर ऐं वाज़े हुजे जेको अरबी जे क़ाइदनि खे सुठे नमूने सां ॼाणे ऐं उन जी माना उन जी ॾाढो वाज़े थी वञे, इन खे चइबो आहे मुहकमात। जंहिं माण्हू खे अरबी जा कानून, क़ाइदा, लुग़त वग़ैरह अचे थी ऐं इन्हनि आयात जी माना ऐं मफ़हूम उन जा ॾाढो ज़ाहिरात, इन्हनि आयात खे चइबो आहे मुहकमात। ऐं इन्हनि खे उम्मुल किताब बि चइबो आहे।
ॿियूं आयतूं आहिनि जिन जो नालो आहे मुतशाबिहात। जंहिं माण्हू खे अरबी कानून क़ाइदा अरबी ॿोली अचे भी पर पोइ बि इन्हनि आयतुनि जी माना मफ़हूम वग़ैरह उन ते ज़ाहिर न थिए, इन खे चइबो आहे मुतशाबिहात। अल्लाह से फरमाए क़ुरान मजीद में ॿिन्ही क़िस्मनि जूं आयतूं आहिनि, मुहकमात बि आहिनि, मुतशाबिहात बि आहिनि। पोइ जेके माण्हू हक़ खां लड़ियल हूंदा आहिनि, जेके बद बातिन हूंदा आहिनि, उहे जेके आयतूं मुतशाबिहात आहिनि जिन जी अल्लाह ताला माना वाज़ह न फरमाई आहे, छो त वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह, उन्हनि जी माना खे अल्लाह जे ज़ात खां सवा कोई न ॼाणींदो आहे। जेसि ताणी साहिब शरीयत इन्हनि मुहकमात आयात जी माना बयान न करे तेसि ताणी कंहिंजी मजाल न आहे जो इन्हनि जी माना मुतयन करे सघे। अल्लाह ताला फरमाए जिन माण्हुनि जे दिलि में हक़ खां लाड़ो हूंदो आहे, बातिन जे तरफ़ हूंदा आहिनि, पोइ इहे कोशिशि कंदा आहिनि त अहिड़नि आयतुनि जी माना पंहिंजे तरफ़ों मुतयन कनि, मुक़ररु कनि, अहिड़ियुनि जी खोजना ऐं सर्च में लॻल हूंदा आहिनि, रिसर्च कंदा आहिनि त इन्हनि जी असां माना ॿुधायूं। बाक़ी इन्हनि जे मुक़ाबले में अल्लाह सी फरमाए जेके अहले इल्म माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि त जेको कुझु रब नाज़िल कयो आहे इहो सभु सचो आहे, बरहक़ आहे, असांजो इन्हनि ते ईमान आहे। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां अहिड़नि माण्हुनि खे ॾिसो जेके मुतशाबिहात जी जांच जूच में लॻल आहिनि त तव्हां इन्हनि खां परे भॼी वञो, छो त इहे उहे ई माण्हू आहिनि जिन जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में ज़िक्र कयो आहे त इहे हक़ खां लड़ियल माण्हू आहिनि। ॿी हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मुंहिंजे उम्मत ते मूंखे टिनि ॻाल्हियुनि जो ख़ौफ़ आहे। पहिरियों ही त माल तमामु घणो अची वेंदो जंहिंजे करे हिक ॿिए सां साड़ में मुब्तला थी वेंदा, इन्ही जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मूंखे ख़ौफ़ आहे। हाणे इहा सूरत हाल आहे, माल त जाम आहे पर हिक ॿिए सां साड़, बुग़्ज़ ऐं हिक ॿिए जा खून वग़ैरह करणु लॻंदा। ॿियो साईं जन इहो फरमायो त किताबुल्लाह साम्हूं खोले करे तर्जुमे जे ज़रिए हर आम ऐं जाहिल माण्हू बि उन जे सम्झण जी दावा कंदो, त माना इहो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मूंखे ख़ौफ़ आहे जो हर माण्हू सिर्फ़ु तर्जुमो खणी करे ऐं उहो जेको आहे पाण खे आलिम सम्झी करे इन जी माना मुतयन करण जी कोशिशि कंदो त हिन जो ही मक़सदु आहे, हिन जो ही मक़सदु आहे, हिन जो ही मक़सदु आहे। हाणे अॼुकल्ह जीअं ॾिसो था त माण्हू हर कोई चए थो त मां मुफ़सिर बि आहियां, मुहदिस बि आहियां, कारी बि आहियां, फ़क़ीह बि आहियां, आलिम बि आहियां, मुफ़्ती बि आहियां, त थोरो रुगो इन पढ़ण सां ऐं उन में जेका ॻाल्हि सम्झण जी नाहे यानी मुतशाबिहात उन खे सम्झण जी कोशिशि कंदो, हालांकि इन खे सम्झण जी कोशिशि न कजे, बसि उन ते ईमान आणिजे, इन्हनि जो मतिलबु अल्लाह ई ॼाणे थो। टियों साईं जन इहो फरमायो त इल्मु वधी वेंदो त उन खे ज़ाया करे छॾींदा ऐं इल्म खे वधाइण जी जुस्तजू छॾे ॾींदा। इल्मु वधी वेंदो, अॻे ज़माने जे एतबार सां ॾिसूं था त पढ़ाई तालीम वसाइल तालीम इलाही वधी विया आहिनि पर उन्हनि ते अमल कोन्हे। या साईं क़ुरान शरीफ़ जी जेकॾहिं इहा दीन जी तालीमात आहे त उन खे वधीक माण्हू आम ऐं ज़रूरी सम्झे ई कोन थो त उन खे का तहक़ीक़ करे, उन खे को पढ़े, उन खे को सिखे, ईअं था कनि। वरासिख़ून फ़िल इल्म, अल्लाह ताला फरमाए जेके इल्म में मज़बूत आहिनि, इन मां उलमा लिखियो आहे त मुराद अहले सुन्नत वल जमात जेके क़ुरान ऐं सुन्नत जी सही तशरीह सम्झनि था, सहाबा कराम सलफ़ सालिहीन इजमा उम्मत का मनकूल आहे, क़ुरान जे तालीमात जो महवर ऐं मरकज़ खे मञनि था ऐं मुतशाबिहात जो जेके माना उन्हनि जे सम्झ ऐं इदराक खां ॿाहिरि आहिनि उन्हनि में वधीक जेको आहे तहक़ीक़ जी कोशिशि नथा कनि, बसि चवनि था त असां ईमान आंदोसीं। आख़िरी आयत में हिकिड़ी दुआ आहे, रब साईं असांजे दिलनि खे हिदायत खां बाद में न लाड़जां ऐं पंहिंजे तरफ़ां रहमत फरमाइजां, तुंहिंजे तरफ़ां ई हिदायत मिलंदी आहे, तूं ऐं पंहिंजे तरफ़ां अता कंदो आहे, क़यामत जॾहिं गॾु करण वारी तुंहिंजी ई ज़ात आहे। हिदायत अल्लाह जे तरफ़ां हूंदी आहे, माण्हू कंहिंखे चाहत जे बावजूदु हिदायत नथो करे सघे जेसि ताईं अल्लाह उन जे मुक़दर में हिदायत न लिखी आहे। हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था का बि अहिड़ी दिलि न आहे जेका अल्लाह ताला जे आङुरियुनि जे यानी ॿिनि आङुरियुनि जे विच ते न हुजे। अल्लाह जॾहिं चाहींदो आहे उन खे हक़ ते क़ाइमु रखंदो आहे, जॾहिं चाहींदो आहे उन खे फिराए छॾींदो आहे।
अल्लाह ताला जे युक़ल्लिबुहा कैफ़ यशा, अल्लाह जीअं वणेसि तीअं चाहे। तंहिंजे करे हमेशह माण्हू अल्लाह खां दुआ घुरंदो रहे त रब साईं असांजे दिलि खे साबित रखजांइ, हमेशह इस्तिक़ामत अता फ़रमाइजांइ। हमेशह दुआ साईं जन हमेशह इस्तिक़ामत जी दुआ घुरंदा। हदीस पाक में या मुक़ल्लिबल क़ुलूब सबित क़ुलूबना अला दीनिक, ए दिलनि जा फेरींदड़ असांजे दिलनि खे हमेशह साबित कदम रखजांइ, असांजे दिलनि खे हमेशह हिदायत ते रखजांइ। अल्लाह ताला हमेशह असांखे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखां पंहिंजे रज़ा ऐं क़बूलियत जा फ़ैसिला फ़रमाए। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे में सूरह आल इमरान जो ॿियो रुकू तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व अस्हाबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अहल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।